नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो लग खाई में गुलशाना शर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार ताज मोहम्मद उर्फ ताजू गिरफ़्तार कयो वियो आहे। खिपरो लग खाई थाणे जे हद में ॻोठ दुर मोहम्मद शर में कारह जी तहमत मड़े भेण गुलशाना शर खे बंदूक जा फायर करे क़त्ल कंदड़ क़त्ल जो मुख्य जवाबदार ताजू शर खाई पुलिस हथां गिरफ़्तार करे खेसि लाक़ब कयो वियो आहे। हिन ॾस में राब्तो करण ते खाई थाणे जे SHO ज़ाहिद बिरोई ॿुधायो त खुफ़िया इतला ते भेण खे क़त्ल कंदड़ ताजू शर खे गिरफ़्तार कयो, बाक़ी जवाबदारनि खे बि जल्द सोघो कयो वेंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो लग खाई में गुलशाना शर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार ताज मोहम्मद उर्फ ताजू गिरफ़्तार कयो वियो आहे। खिपरो लग खाई थाणे जे हद में ॻोठ दुर मोहम्मद शर में कारह जी तहमत मड़े भेण गुलशाना शर खे बंदूक जा फायर करे क़त्ल कंदड़ क़त्ल जो मुख्य जवाबदार ताजू शर खाई पुलिस हथां गिरफ़्तार करे खेसि लाक़ब कयो वियो आहे। हिन ॾस में राब्तो करण ते खाई थाणे जे SHO ज़ाहिद बिरोई ॿुधायो त खुफ़िया इतला ते भेण खे क़त्ल कंदड़ ताजू शर खे गिरफ़्तार कयो, बाक़ी जवाबदारनि खे बि जल्द सोघो कयो वेंदो।